अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर हिन वक़्तु सन में बीठो आहे। ही ट्रक ॾांहुं सन खां क्रॉस करे अचे पई या सिवण वेंदी। अॼु 29/4/2026 अरबा जो ॾींहुं आहे। हीअ रस्तो नई पुल VIP आहे, हिन खे आमरी पुल बि चवंदा आहिनि मुंहिंजे ख़्याल में। ऐं हा, हीअ ॾिसो मुंहिंजी मोटरसाइकिल, ठीकु आहे। हे बरसाती नदी आहे, साम्हूं ट्रेन क्रॉस करे थी, अंग्रेज़नि जी ईजाद ट्रेन VIP कम। हिन तरफ़ ते 30-35 किलोमीटर रनीकोट जो क़िलो बि आहे, तमामु तारीख़ी क़िलो आहे, एशिया जो वॾे वॾो क़िलो आहे। ऐं हे ट्रैफ़िक रवां दवां आहे, गाॾियूं सिवण वञनि थियूं, सिवण खां अचनि थियूं। ऐं असां बि हींअर थोरो साई पटी आहे। ॿियो कीअं आहियो? ख़ैरु आहे न? ख़ुशि आहियो न? ठीकु ठाक आहियो न? हाल आहे, ख़ैरु कंदो, ख़ुशि हूंदो, सलामत रहो, दिलि दुआ में यादि कजो। बसि मोकिलाणी न आहे, थोरी साई पटियूं, वरी अॻिते वेंदासीं। ॿियो कीअं आहियो? हा, ॾिसी छॾियो हे बाबा, वाह वाह, VIP नज़ारा आहिनि अलाह जा, वाह वाह। ठीकु आहे, मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर हिन वक़्तु सन सिंध।